ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। इस्लामाबाद खां पहिरियों चीफ गुलाम हुसैन जखणी जी रिपोर्ट मुताबिक़ जैकमाबाद लॻे मोहम्मदपुर ओढो थाणे जे हद ॻोठ हाजी बेरम ख़ान जखराणी जे रहवासियुनि सईद अली वलद गुल हसन जखराणी, हारिन शहज़ादो बहराणी, अब्दुल मजीद खोसो आज़ाद मीडिया प्रेस क्लब जैकमाबाद में पहुची ॻोठ लाल बख्श मरी जे रहवासियुनि मोहम्मद नवाज़ मरी, मज़ार ख़ैर बख्श मरी ख़िलाफ़ दाहींदे चयो त ख़ैर बख्श मरी वारा चयो पायो माल असांजे फसल में ॼाणी वाणी छॾे असांजो लखे रुपयनि जो फसल फैलाइनि था। असां लखे रुपया फसल ते ख़र्च कया आहिनि ऐं असां बार बार पंहिंजे इलाइक़े जे मुअज़्ज़िन खे हिन नाजाइज़ ख़िलाफ़ शिकायत कई आहे त पोइ बि उहे पंहिंजो माल असांजे फसल में रोकण लाइ तयारु कोन आहिनि ऐं असां माल जे भेल खां तंग थी करे 5 बकरियूं शिरानपुर ढक हवाले करे छॾिया आहिनि ऐं मरी बिरादरी पुलिस ख़िलाफ़ कूड़ो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पुलिस असांजा 27 बकरियूं काहे वियो आहे जेका सरासर कूड़ आहे। फसल भेल तां असां 5 बकरियूं ढक हवाले कयूं आहिनि जंहिंजे असां वटि रसीद पिणु आहे। उन्हनि IG सिंध DIG लाड़काणो SSP जैकमाबाद ऐं SHO मोहम्मदपुर खां नोटिस वठण जी अपील कंदे चयो त मरी बिरादरी ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणी असां सां इंसाफ़ करे असांजे फसल में माल जी भेल खे बंदि कराए वञे।